अस्सलाम वालेकुम मुमताज भाई। वालेकुम सलाम भाई। ईद मुबारक। खैर मुबारक। यार मुमताज अॼु ईद जो ॾींहुं आहे, तूं हिते वेठो आहीं परेशान, ख़ैर त आहे? यार ज़ाहिद मूंखां मुंहिंजो दोस्त नाराज़ आहे। मां परेशान इन जे लाइ वेठो आहियां त उहो ईंदो त पोइ छा। यार मुमताज, मां बि त तुंहिंजो दोस्त आहियां। ॾिसी त टाइम 11 थी विया हूंदा, अञा त तुंहिंजो दोस्त न आयो। तुंहिंजो सचो दोस्त हुजे हा न, हलियो अचे हा, पर हू तुंहिंजो सचो दोस्त ई न आहे। अचु त हलूं शहर पाण। यार ज़ाहिद चई त सच थो। मुंहिंजो प्यारो दोस्त हुयो, उहो हर हिते मूंसां गॾु हूंदो हो, हर ॾींहुं मूंसां गॾु हूंदो हो। हिन त मूंसां गॾु न आहे, मूंखां नाराज़ आहे। बहरहाल तूं चई थो त हलूं था शहर। सच्चा दोस्त जेका न, सचो अगरि दोस्त हूंदो आहे न, कॾहिं न कॾहिं मोटी। जे मोटियो त तुंहिंजो दोस्त आहे, न मोटियो त कॾहिं तुंहिंजो दोस्त हुयो बि न, उनखे विसारे छॾिजांइ। ठीकु आहे, अचु त हलूं। असांजी यार यारी तो अञा ॾिठी नाहे। असांजी यार यारी तो अञा ॾिठी नाहे। असांजी